ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الذين آمنوا وكانوا يتقون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझब्बरा दोस्तों यानी शरीफ की सोनी महफिल में रब असां खे हाज़िरी की तौफीक पीरन दे पीर दस्तगीर महबूब सुहानी शहबाज लामकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी सोने जी यानी ईमान मोहब्बत वारा ईमान आइंदा है जिते पीरन के पीर की यारी की महफिल थी दिया जिते इन अल्लाह के कामिल वली जो जिक्र सिफत ए तारीफ थी दिया उते अल्लाह के रहमत जो वक़्त थोड़ो वसंदो असा सुन्नी हर वली के मनण वाला जेको हिकड़े वलीअ के मञे ॿिए सां नफ़रत करे इहो सुन्नी न आहे इहो मुनाफ़िक़ माण्हू आहे सुन्नी उहो आहे जेको हर वलीअ सां प्यार रखे कादरी हुजे चिश्ती हुजे सुहरवर्दी हुजे नक्शबंदी हुजे शाज़ली हुजे रिफ़ाई हुजे कलंदरी हुजे तैफूरी हुजे सब वली असां जे हथनि जो लूर सब वली असां जे मथे जो मोड़ हर वली जे कदमनि जी खाक असां जे हथनि जो सुरमो पर वलीअनि में जेको मकाम ऐं मर्तबो मुंहिंजे पीरनि जे पीर दस्तगीर खे मिलियो आहे सो वरी ॿिए खे दुनिया में लखे पीर आहिनि पर बगदाद वारो पीरन जो पीर दुनिया में हजारे गौस कुतुब आहिनि पर बगदाद वारो गौसुल आज़म कुतुबुल अक़ताब सुभान अल्लाह बगदाद वारे जो शान मुनफरिद ऐं निरालो आहे अल्लाह उनखे अहिड़ो आला ऐं बाला मकाम अता कयो जो सल्लल्लाहु अलैहि या हो जो कुल वलिय में ते आहे कदम
थी दिया ना सुनने जा मुंह गुलाब दे गुल वांगुरु टिड़ी पौंदा ओ जो गुल वलीअ में थे आहे कदम गौसे आज़म जो आए आले नबी औलाद अली ओ हसनी हुसैनी हकीकी वली पीर के पारा यारी पीड़ी यारी पुष्ट में मुझे मौला इमाम हसन मौला अली खातून जन्नत अमर की जब जे पारा यारी पीड़ी में सैयदना इमाम हुसैन मौला अली सैयदा फातिमा ज़हरा जो बच्चो सैयद हुजे अमर के पारा भी सैयद हुजे इन्हें के बची पुत्र सुभान अल्लाह मुझे सोनो पीर दस्तगीर वो सैयद आज को बची पुत्र फैना वो आगे नबी औलाद अली वो हसनी हुसैनी हकीकी वली प्यारो परवर जो मुहिउद्दीन वली प्यारो परवर जो ओ रहे उनजे मुरीदन जो भाग भरम गौसे आज़म जो आमा शान युतम गौसे आज़म जो गुल वली में थे आहे कदम गौसे आज़म जो जे दीन नबिया जो जियारो बेड़ो उठड़िए जो जयकारो है वो कब्र मारे उठारो बनसावा गया जिनके नजर करम गौसे आज़म जो आला शान युतम गौसे आज़म जो जो गुल वली में थे आहे कदम गौसे आज़म जो जे मुनकिरते पई मार आए सदा सो खल्क़ ने मुझे ख्वार आए ओ कंदो मार मुरीदन ते बगदादी ओ कंदो कर मुल्ला ते कसीर करम गौसे आज़म जो सुभान अल्लाह वलियन जो पर निशानियों को कुरान में बयान करो वलिय जो अलामतों बहन जिने वे निशानियों सो अल्लाह जो वलिया जितने उन निशानियों में पुख्तगी हुई उतरो उन्हें जे विलायत जो मकाम आला हो
पढ़ो सल्लल्लाहु अलैहि ईमान केड़ी शया अचो तवांखे मदीने वारे की हदीस बुधाया सोने नबी की हदीस पर बयान कयो हजरत इमाम अली रजा रिवायत कई हजरत इमाम मूसा कासिम रिवायत कई उन्हें हजरत इमाम जाफर सादिक का रिवायत कई इमाम जाफर सादिक चयो तो मुखे मुझे बाबे इमाम मोहम्मद बाकिर बुधायो इमाम मोहम्मद बाकिर चयो तो मुखे मुझे बाबे हजरत इमाम हुसैन बुधायो इमाम हुसैन चयो तो मुखे मुझे बाबे इमाम मोहम्मद बाकिर चयो मुखे मुझे बाबे अली ज़ैनुल आबिदीन बुधायो इमाम ज़ैनुल आबिदीन चयो तो मुखे मुझे बाबे हजरत इमाम हुसैन बुधायो बिरादर मुझे सुने महबूब मोहम्मद करीम बुधायो है हदीस जी सन्नत क्या हदीस जी सन्नत इमाम अली रजा चयो मुखे बाबे मूसा काज़िम बुधायो इमाम मूसा काज़िम चयो तो मुखे मुझे बाबे इमाम जाफर सादिक बुधायो इमाम जाफर सादिक चयो मुखे मुझे बाबे इमाम मोहम्मद बाकिर बुधायो इमाम मोहम्मद बाकिर चयो मुखे मुझे बाबे इमाम ज़ैनुल आबिदीन बुधायो इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो मुखे मुझे बाबे इमाम हुसैन बुधायो इमाम हुसैन चयो मुखे मुझे बाबे अली बुधायो मौला अली फरमायो दिल पर मोहम्मद बुधायो ये का सन्नत है ना इन्हें के सरवा सिलसिलतुल ज़हब सोने की जंजीर जेके सब रावी इमाम है सब रावी जिनके सुन्नी में इमाम सदे शियो में इमाम सदे वहाबी में इनके इमाम सदे या देखा सन्नत है अल्लाह अल्लाह मुझा दोस्तों अब सनत सोचवे या सन्नत या सन्नत या सन्नत चने जे मथा पड़ो तो सियारो दी बीमार जे मथा यार हम भेरा या सन्नत पड़ी दम कयो तो बीमार चलो भगो इमाम दा नाला में फैज़ दीदा है जो इमाम दा नाला में जेकरे या सन्नत पढ़ी औरत जन्म जे तकलीफ में आ बार न सोच में माई बेचारी सूरन में आ या सन्नत पढ़ी दम करीस अल्लाह करो खैर सलामती से पुटड़ो जमी सुभान अल्लाह
हिफाजत लिखी उन्हें गुदाम में रखे छॾे कुआ भॼी वेंदा जीत कया भॼी वेंदा अमन हिफाजत वारो बणजी वेंदो नबी जे घराणे जी सनद बराबर अबू हुरैरा वाली सनद बसा जैक्शन थे अबू सईद खुदरी वाली सनद वठन थे हणई असहाबी अखुन जो नूर है हणई सहाबन जो रिवायत वठन थे कबूल है जब कबूल है जब सभनी को साथ पर यार हेड़ी सनद हेड़ी रिवायत सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मिठा देया सन्नत लिखी पान सा गट रखी रब तुझी इज्जत वधाई जनी सुभान मुते फोनन जी ट्रकाट थी वेंदा सही सन्नत सा लिखी से हमारे मुकड़िया या मोबाइल में भरिया समझो था ना सुभान अल्लाह या सन्नत मौला अली तो चले तो मदीने वाले का बुझने मदीने वाले साईं ईमान जीवा खान कई पे ईमान चाके जरूर बोल दो तो वली अली पेरी निशानी चाहे बी निशानी चाहे तकवा वली जी पेरी निशानी चाहे सबक याद रखे हो और मैं समझने का शौकीन हूं कंदो अॻिते मां पुछंदुसि न ॿुधाईंदो त लख में मां ॿुधायो वरी घणियूं निशानियूं आहिनि के पहिरीं निशानी ॿी निशानी तक़वा अल्लाह अल्लाह हाणे ईमान छाहे इन सनद सां मदीने वारे साईं का रिवायत सोने हबीब फरमायो بالقلب وقول باللسان وعمل بالأركان मदीना ने नीर फरमायो त ईमान जा टे हिस्सा आहिनि टे ईमान जा टे हिस्सा आहिनि पंहिंजो हिस्सो दिल में सुञाण ज़बान सां इक़रार उज़्वन सां अमल ज़बान सां इक़रार करे दिल सां मञे बदन सां अमल करे इहो आहे ईमान मिसाल चवे अल्लाह मुंहिंजो रब आहे चओ अल्लाह मुंहिंजो ख़ालिक आहे अल्लाह मुंहिंजो मालिक आहे अल्लाह मुंहिंजो रज़ाक आहे अल्लाह मुंहिंजो संभालदार आहे ज़बान सां इक़रार करे दिल में मञे जिस्म सां इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल बि करे दिल में मञे त अल्लाह मुंहिंजो रब आहे ज़बान सां इक़रार न करे इहो बि मोमिन न आहे ज़बान सां मञे दिल में न मञे ज़बान सां कलमो पढ़े दिल में इक़रार न करे दिल में तस्दीक न करे त इहो बि मोमिन न आहे ज़बान सां मञे दिल में तस्लीम करे पर अमल न करे उज़्वन सां अमल न करे मिसाल मञे थो त अल्लाह मुंहिंजो रब आहे उनखे सजदो करणु पर हक़ आहे उनजी निमाज़ पर हक़ आहे मञे त निमाज़ रब जो हुकुम आहे निमाज़ फर्ज़ आहे मञे नथो दिल में बि तस्लीम करे थो पर निमाज़ पढ़े ई न उज़्वन ते निमाज़ लागू न करे न रुकू न सजदो न पंहिंजे बदन खे झुकाए पंहिंजे ॾियां इन जो ईमान कामिल न आहे पुट तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी घणा वेठा आहिनि दावा कयूं त मां बाबा मोमिन आहियां
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो पढ़ो अब आप मोमिन आया अदा भली कलमो पढ़ 100 भेरा पढ़ 1000 भेरा पढ़ पर दिल में तो मने ही ना दिल में भी तो तस्लीम करना ज़ुबान ने कह दिया ला इलाहा इल्लल्लाह तो क्या हासिल दिलो निगाह मुसलमान नहीं तो कुछ भी नहीं दिल में मने तो मां मुसलमान आया मोमिन आया दिल तस्लीम करे वरी ज़ुबान मनो दिल में तस्लीम कयो ऐं अमल न करे त इहो बि मोमिन न आहे मञे थो निमाज़ रब जो फर्ज़ आहे पर पढ़े नथो इहो बि मोमिन न आहे इहो बि मोमिन न आहे जे मञो थई त निमाज़ पढ़णी पवंदी जे मञो थई त इस्लाम सचो आहे त पोइ तोखे कलमो पढ़ी पोइ निमाज़ पढ़णी पवंदी रोज़ो रखणो पवंदो माता वही न चुकणो पवंदो जे पैसे वारो ई त ज़कात ॾियणी पवंदी ॻाल्हि सम्झो या न सम्झो हाणे हिकिड़ा माण्हू अॼो के दौर में ॿाहिरि आहे बुज़ुर्ग आहे पोतल माण्हू आहे निमाज़ जो सजदो ई न ॾे अलाह जे अॻियां झुके ई न असांजे मातली में हिकिड़ो आयो मातली में सही चिश्ती सिलसिले जो बुज़ुर्ग आहे कवाल दूल धुकड़ खणी आयो ॻाइण वॼाइण थिया निमाज़ जो सजदो ई न ॾिनो अब हे गायन सॼी राति कई निमाज़ साईं कोन पढ़ी ते निमाज़ साईं मदीने में पढ़ी जो साईं निमाज़ मदीने में पढ़ंदो फ़कीरनि जे क़िबला साईं मुर्शिदन करीमन सां हज़रत महबूब इलाही तुसीं पंजाब खां पीर आयो आहे चए थो त तुसीं 5 वेले असीं हर वेले तव्हां 5 वक़्त निमाज़ था पढ़ो न साईं सदी निमाज़ सदी निमाज़ वरी ॿियो मुरीद उन जो पियो चवे ते मुंहिंजो साईं जो पासो मदीने में जी निमाज़ पढ़ंदो कि मानी ट्रेवल आहे हिते थो खाए निमाज़ वरी मदीने में थो पढ़े मदीने में तो मानी मदीने में खाई अचे न हिते छो थो मानी खाए मदीने वारो हेॾो महिमान नवाज़ आहे हितो मातली में वञे थो मदीने मानी जो के ठोस नबी न खाराईंदुसि छा हुज़ूर त दुश्मननि खे बि महिमान नवाज़ी करे खाराईंदुसि हेठि जे वली आहे बुज़ुर्ग आहे त साईं जन मानी छो न खाराईंदुसि 2 ॾींहं मानी बंदि कयो त ख़बर पवंदी त निमाज़ मस्जिद में नबवी में थो पढ़े हिते थो धूड़ पाए हाणे असांजा माण्हू वरी ॾेट हुश में ख़ुशि चवंदा हे बि पोतल आहे हे बि सही कानी करामत वारो आहे हे बि सही वॾो वली न आया पुट मुंझी न को इस्लाम क़ुरान चिट्टो पिट्टो खुलियो रखियो आहे दीन असांजो समूह सिधो आहे हुन में लिक छप जी ॻाल्हि ई कोन्हे लिकी थो निमाज़ पढ़े लिकी थो सजदा करे ॾाढ़ी कोन्हे जे ॾाढ़ी दिलि में आहे बाबा दिलि में ॾाढ़ी नथो रखे ते ॾाढ़ी दिलि में ज़िंदा साहिब जी ॾाढ़ी ते कोन्हे को पुट इहा वरी कहिड़ी दिलि चइबी फ़कीर हिकिड़े के बुज़ुर्ग चयो अबा ॾाढ़ी त रख चईं ॾाढ़ी दिलि ते आहे दिलि में हुजे बसि ज़ाहिर में न हुजे त बि ख़ैर हलाल हराम जाइज़ नाज़ सभु दिलि में आहे साईं वठी उसको गड्ढो मुंहुं पियो हो कि हिन जो गोश्त खा चईं वाह तूं बुज़ुर्ग अलाह वारो मूंखे गड्ढो थो खाराई चईं छो चईं हराम आहे न पर हुनमें ज़ाहिर में ॾिसण में गड्ढो आहे पर गऊं मोल आहे चईं हे दीनादासी गड्ढो आहे अंदरि वरी कीअं गऊं हूंदी चईं तूं चई थो न अंदरि ॿियो हूंदो ज़ाहिर ॿियो चईं दीनादासी गड्ढो आहे कीअं खाईंदुसि पुट सम्झो था न इस्लाम दीन ज़ाहिर ते आहे शरीयत सुन्नत इस्लाम ज़ाहिर ते आहे मदीने वारे मीर जी हदीस तो ॿुधाया आहे जंहिंजे रावी जी सनद तोखे ॿुधाए न सभु नबी जे बचन खाई आहे हदीस सां पहुती आहे इमामन अहल बर्तन खा उन्हनि जी सनद सां ई हदीस पहुती आहे त विलायत जे लाइ शर्त आहे ईमान जे लाइ शर्त आहे ज़बान सां मञे दिलि सां इक़रार करे बदन सां अमल करे समझो
हजरत पीर मिठा सिंह रहमत सुभान अल्लाह। मुझे मिठे पीर जो फैज पूरे बर्रे सगीर में पूरी दुनिया में आ सुभान अल्लाह। कंडियारो शरीफ हजरत सजन साईं हुजन सोना साईं हुजन या मातली शरीफ हुजे या कब्र शरीफ सब मिठे पीर जो फैज सुभान अल्लाह। मिठे पीर जी मां सदा चाकया वलियन जो सरताज आए गया। मिठे पीर जी मां मिठे पीर जी मां सदा चाकया वलियन जो सरताज। पीर मिठा सिंह रहमतुल्लाह ने फरमायो भाई इथों कोई आदमी उड़ामदा आवे खल्क आखे दे अल्लाह वाला है असा देखसूं तो शरीयत हिस्सियन जे शरीयत होसी सुन्नत शरीयत अमल पेरा होसी मैं उनके हाथ चुमसा। भाई जे शरीयत अमल न होसी पहला खन्ना मैं उन्हें पूछ दे मिठे पीर बाबा मिठे पीर फरमा पहला खल्ला मैं उन्हें पूछ दे मरेजा जो वली सदावे मेरे नबी दी सुन्नत को छोड़ देवे यो वली नहीं थी सकता। वली वो है देखो मेरे नबी दी सुन्नत पे अमल करने वाला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये ईमान से अमल करे तो मुझे पीरन जो पीर दस्तक सुभान अल्लाह। वली अब्याद आबद जाहिद मुत्तकी मोमिन लखे वली अच्छा पर हेड़ी इबादत हेरो ईमान हेड़ी तकवा बेके शल कई हुजे जेड़ी पीरन जे पीर दस्तगीर करे। सोमानी जे वुज़ू सा फजर दी नमाज पुट निंड वुज़ू जी भंजदड़ हुंदी है निंड करे ना वुज़ू भजी पवंदो टेक लगाए मुसलमान कुर्सी ते टेक लगाए ये निंड कया वुज़ू भजी पवंदो समझो था ना जे सुमी पवे तो वुज़ू भजी पवंदो। हाणे सोमानी जे वुज़ू सा जे फजर पड़ो माना निंड करे हाणे वुज़ू भजे हा ना सोमानी जे वुज़ू सा फजर पड़ी हिकड़ी रात ॿी रात टी रात चौथी रात महीनो पूरो साल पूरो ॿियो साल टियों साल चौथों साल 40 साल पीर जे पीर सोमानी जे वुज़ू सा फजर निकिरो खुदा आहे ना मुझे सोने दस्तगीर जो ईमान ही तकवा आहे ना मुझे सोने दस्तगीर दी अल्लाह दी जात सा मोहब्बत ए मारिफत जो सल्लल्लाहु अलैहि पीर दस्तगीर महबूब सुभान है कयूम ज़मान कुतुब जहान मुझे पीर दस्तगीर अल्लाह ज़बान नहीं दवा गूंगा है पीर दस्तगीर महबूबे सुभान है कयूम ज़मान कुतुब जहान मुझे पीर दस्तगीर
सैयद सो मुझो पीर दस्तगीर महबूबे सुभानवा है कयूम ज़मानवा कुतुब जहानवा मुझो पीर दस्तगीर जो खीर न पीते जो रमजान
पी चुको हो खीर ॾींहं जो न पीतई रात जो खीर पीअंदो रहियो जेॾी महिल पाक फुटी फजर जी आवाज़ अज़ान आई अस्सलातु खैरुम मिनन नौम अब्दुल कादिर खीर पीअण बंदि करे छॾियो सारो ॾींहुं खीर न पीतई वरी सिजल ते जी बांग आई अमर जी थन कबूल कई पूरे चिलान में खबर मशहूर थी वई त सैयदन वटि हिकिड़ो बचड़ो ॼाओ आहे जेको ॼमंदे ई जाम दस्तगीर जा मुरीद तो दस्तगीर जो मुरीद न सलाए दस्तगीर जा मुरीद हे हिन सच्चा जन वटि नमाज़ आ जन वटि रोज़ो आ जन वटि ज़िक्र आ जन वटि क़ुरान आ जन वटि अल्लाह ताला जल शान जो खौफ सीने में आ ये हिन सच्चा दस्तगीर जा मुरीद सल्लल्लाहु सुभान अल्लाह मुझा दोस्तों इहो आहे ईमान ज़बान सां इकरार दिल में तस्दीक बदन सां अमल सुभान अल्लाह पीरन के पीर ॼमंदे रोज़ो रखे दुनिया वारनि खे ॿुधायो त ईमान वारा हीअं थींदा विलायत जो पहिरियों शर्त आहे ईमान विलायत जो ॿियो शर्त आहे तक़वा परहेज़गारी कुरान तो फरमाए इन औलियाउहु इल्लल मुत्तक़ून अल्लाह जा वली न थींदा आहिनि सवाइ मुत्तक़िन जे तक़वा वारा ई अल्लाह जा वली थींदा जंहिंमें तक़वा नाहे इहो अल्लाह जो वली नथो थी सघे विलायत जे लाइ शर्त आहे तक़वा सुभान अल्लाह हराम खां बचे मशकूक शयुनि खां बचे नापाक शयुनि खां बचे गुनाहनि खां बचे बुराइयुनि खां बचे बेफरमानियुनि खां बचे इनखे सॾिबो आहे तक़वा वली चोरी न कंदो वली ज़िना न कंदो वली शराब न पीअंदो वली भंग न पीअंदो वली बीड़ी न पीअंदो वली बेहयाई जो कम न कंदो वली अल्लाह जी इबादत ज़िक्र ज़ुहद तजद तक़वा वारो सल्लल्लाहु अलैहि कबीर में रिवायत आंदी आ या रिवायत इमाम हैसमी मजमू सवायद में आंदी आ इन हदीस जो रावी नबी जो यार वफादार उम्र वाला सबनी सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाता तमाम मिन मलकिन फिस समाए इल्ला बहु युबकिरु उमर आसमान ते को भी मलाइक नाहे पर हर मलाइक उम्र की इज्जत कंदो आसमान जा हर मलाइक उम्र की पूरी रूए जमीन में को
नाले का डिजे उम्र का नफरत करे समझ तो शैतान मान तो जवा मदीने वाले जो फरमान सैयदना फारूक आज़म का रिवायत अन उमर इब्न अल-खत्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नहु क़ाल इन्न लिकुल्ली शैइन मअदिन व मअदिन अत-तक़वा क़ुलूबुल आरिफीन सुभान जमा करे रख पुत्र अन जमा करण जे ला गुदाम हूंदो आ पैसा रखण जे ला बैंक जोड़ी हुंदी आ हर शइ खे जमा करे रखण जे ला खान हुंदी आ हिफाज़त जी जाइ हुंदी आ मदीने वाले साईं फरमायो त तकवा जी खान परहेज़गारी जी खान अल्लाह जे वलीअनि जूं दिलियूं मुस्लिम में हदीसा मुस्नद अहमद बिन हंबल में यह रिवायत इमाम अबू यअला पद मुस्नद में भी आंदिया अन आमिर बिन सअद बिन अबी वक्कास रज़ियल्लाहु तआला अन्हु قال سمعت رسول الله صلى الله عليه वसल्लम हजरत आमिर बिन सअद बिन अबी वक्कास को रिवायत करे कि तुम पान बुधो मदीने वाले ताजदार फरमायो इन्नल्लाह युहिब्बुल अब्द तक़िय्यल गनिय्यल खफी अल्लाह के उहे मानू बनदा है उहे मानू अल्लाह के उहे मानू बनदा है जिनके तकवा वाला परहेज़गारी वाला होता जे बंगला में मानिन मिलन सा अल्लाह राजी हुजे त हिंदुन वाणन काफरन के सदे पानी जो थुक भी न दिया वो सब पानी में मोमिन के लिया वो मिठा दुनिया के मिलन सा रब राजी न हुंदो अल्लाह उन्हें सा राजी आ जे अंदर में ईमान आ जे अंदर में तकवा है गुनाह का बच्चे बेफरमानी का बच्चे वो जो पान के बच्चा है गंदन कमन का बेफरमानी के कमन का चोरी जोरी जिना शराब नशो गुनाह ना करना इधर का पान के बच्चा है क्या वली इंशाअल्लाह इबादत ज़ुहद रियासत जिक्र तकवा तहारत पाकीज़गी तवक्कुल अल्लाह की रज़ा जोई नेकी का कम या विलायत जो निशानी
अल्लाह ते भरोसो रखंदो, तवक्कल रखंदो, ये वली जी निशानी है। सुभान अल्लाह। फिर मिठा से हिकिड़ो माण्हू आयो तेसी मूं ॿुधो आहे त तव्हां वटि कीमिया जो नुस्ख़ो आहे। कीमिया सम्झो था न? कीमिया सम्झो आहे सोन ठाहिण। कीमिया जो हिकिड़ो नुस्ख़ो आहे जेके हथ अची वञे न 52 तोला हुजनि ट्रामे जा, हिकिड़ो मासो कीमिया जो विझो त 52 तोला ट्रामे जा सोन थी। जेवण कीमिया हुजे हे लोह न, ही सॼी लठ लोह जी आहे। कीमिया हुजे बसि उहा कीमिया जो ज़रड़ो हिनखे लॻे हे लोह सॼो सोन। सम्झो था न? पीर मिठा साईं वटि हिकिड़ो माण्हू आयो चई मूं ॿुधो आहे तव्हां वटि कीमिया जो नुस्ख़ो आहे। ख़ल्क़ थी खाए, राज था खाइनि, निंगर थो हले। साईं हेतिरो तव्हांखे अलाह नवाज़ियो आहे। मां सैयद बि आहियां, आलिम बि आहियां, हकीम बि आहियां, पेशमा बि आहियां, वाइज़ी बि आहियां, पर पूरी नथी ॿुधो त तव्हां वटि कीमिया जो नुस्ख़ो आहे, महिरबानी करे इहो कीमिया जो नुस्ख़ो मूंखे ॾियो। साईं फरमाए त हा मूं वटि कीमिया आहे पर तूं करे कोन सघंदी। मां कंदुसि, मां आयो आहियां तव्हां वटि, पंजाब खां आयो आहियां, महिरबानी करे मूंखे कीमिया ॾिस। पाण फरमाए तूं मुंहिंजी कीमिया ते अमल कंदे? हा साईं मां कंदुसि, वाइदो आहे। पाण फरमायूं त घर में कुझु पैसा अथई? हूंदा ॿ 200 रुपया। पर जो अटो चांवर वठी ॾे घर वारनि खे, पोइ घर वारा तूं ॾे अलाह जो ज़िक्र कयो। जैसे ये पैसा खत्म थी वञे, अटो चांवर खत्म थी वञे, पोइ पाण फरमाए पोइ घर में ढकी ढोर को माल को बकरी टिकरी अथई, किसी कुझु माल न आहे, पाण खे नूर खपा, उन जो अटो चांवर वठी आ घर वारनि खे ॾे, सभु ॾेई अलाह जो ज़िक्र कयो। इहो खत्म थी वञे त पोइ घर वारी जो को सोन को ज़ेवर को चांदी को घर में को माल मिलकियत अथई, किसी में कुछ थोरो घणो आहे पर उहो खपा, उन जो अटो चांवर वठी आ घर वारनि खे ॾे, खाइनि, ॾेई अलाह जो ज़िक्र कयो। तूं न कर, ज़ाल ॿार सभु अलाह जो ज़िक्र कयो। चइसि इहो खुटी वञे त पोइ बनी जो टुकड़ो अथई, बनी वारो अथई, ॾिसी आहे थोरो फ्राई करणो मटे जिरे बाहि, पर उहे खपा, पैसा जाम मिलंदी, उन्हनि जो घर जो सीधो सामान पथर वेगर वठी ॾे, चइसि हाणे इहो त मुंहिंजो अलाह ताला सभु वींदो हुयो। इहो ख़तम थी वञे पोइ पाण जॾहिं सभु शयूं ख़तम थी वियूं न, हाणे तूं अलाह जो महिमान आहीं। हाणे अलाह ते भरोसो ॿी सभु शइ तूं दिलि कमजी वई, हाणे रब ते भरोसो रखे वे, अलाह तोखे भली रोज़ी भली ज़बान तुंहिंजी मुंहिंजो रब कर। वाह देवा वाह की कीमिया जो अलाह ॾिए ऐं न ॾिए रहंदो, ये घर जा टुकड़ा खाईंदे। मूं वटि कीमिया आई आहे, हिकिड़े अलाह जो भरोसो रखियो वेठो आहे। कंहिंखां घुर न कंदो आहियां, कंहिंखां सुवाल न कंदो आहियां, कंहिंजे दस्ते सवाल दराज़ न कंदो आहियां, मुंहिंजे रब ते भरोसो रखियो वेठो आहियां, मुंहिंजो रब मूंखे खाराए थो ॾियारे। सुभान अल्लाह। इहा अथव तक़वा, इहा अथव तवक्कुल, इहो आहे अल्लाह ते एतमाद, इहो आहे ईमान ऐं ईकान, इन खे सॾिबो आहे विलायत। हिकिड़ो माण्हू आयो मौलवी साहिब खे, चई मौलवी साहिब हिते मां ॾहो वेंदुसि तुंहिंजी मस्जिद में। चई बाबा हिते ॾहो वेहण न ॾींदुसि। चई छो? अलाह जो घर आहे, मां ॾहो वेंदुसि हिते। चई ॾहो त वेंदे मानी किथां खाईंदे? इमाम साहब समझो शायद हिन जी मानी मुंहिंजे खिची वियो। चई मानी किथां खाईंदे? चई त हिकिड़ो यहूदी आहे पाड़े में वेठो, हुन यहूदी मूंखे चयो त मानी मां खाराईंदुसि। चई हा पोइ यहूदी खाराईंदुसि, पोइ भली वञे। चई ॿी मुंहिंजे साहब ने पुछियो जेका निमाज़ पढ़ी अथमि न, इहा वराए पढ़ा, या मुंहिंजी निमाज़ न थी। चई छो भला? चई तोखे एतिरो भरोसो न आहे, यहूदी ते एतमाद अथई त यहूदी मानी खाराईंदो, पोइ चई भली न होवे। अल्लाह जे दर ते वेहां थो, रब जो नालो वठी थो वेहां, रब जी इबादत थो कयो, मुंहिंजो रब मूंखे मानी जो पोइ न ॾींदो? तोखे अल्लाह ते एतिरो बि भरोसो न आहे त तुंहिंजे पुठियां मुंहिंजी निमाज़ बि कोन थी,
इहा है तकवा, इहो आहे ईमान, इहो आहे रब जे मथां भरोसो। इनखे सरबो आहे वली। क्या इनखे सरबो आहे वली। हिकिड़ो मौलवी साहब आयो, वॾो आलिम हुजे, क़िबला साईं महबूब इलाही वक़्त जो पंहिंजे इलाइक़े जो वॾो आलिम हो साईं सां मिलण जे लाइ। वो मौलवी साहब पाण मूंसां ॻाल्हि पियो करे। मौलवी साहब पाण मूंसां ॻाल्हि कई, चई त मां आयुसि, साईं जन तकरीर शुरू कई, बाबा अल्लाह ते भरोसो रखो, आलिम आयो, अल्लाह ते भरोसो रखो, अल्लाह रज़ाक आहे, रब ॾियण वारो आहे, बिना घुरण जे बिना सुवाल जे अल्लाह तव्हांखे ॾींदो। रब ते भरोसो रखंदो, वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु, जेको अल्लाह ते भरोसो रखंदो अल्लाह उन जे लाइ काफ़ी शाफ़ी आहे। हज़रत पीर महमूद सुबानी सैयद अब्दुल कादिर जीलानी फरमायो त सॼी दुनिया जा मर्द मुंहिंजा पुट थी वञनि, सॼी दुनिया जूं औरतूं मुंहिंजूं न्याणियूं थी वञनि, ज़मीन कामे जी थिए, हिकिड़ो सलो न ॼमे, रुपए में हिकिड़ो कणक जो दाणो मिले, छा रुपए में हिकिड़ो दाणो कणक जो मिले, हेॾो मुंहिंजो अयाल हुजे। पीरान पीर तो फरमायो कि कसम रब जी ज़ात जो, मूंखे पंहिंजे रब जे खज़ाननि ते एतिरो भरोसो आहे, तिर जेतिरो खुटको न थींदो त हेॾे अयाल खे किथो हेॾो अयाल आहे। सॼी दुनिया जा मर्द औरतूं मुंहिंजो अयाल आहिनि, रुपए में कणक जो दाणो, ज़मीन में आबादी बि नथी थिए, हेॾो अयाल आहे, किथों खाराईंदुसि, मूंखे पंहिंजे रब ते हेॾो वॾो भरोसो आहे। हज़रत साईं तकरीर पे की तवक्कुल जे मौजूअ ते मौलवी साहब चयो त मुंहिंजी दिलि में ख़्याल आयो, मुंहिंजी दिलि में मां सोचां पियो, हज़रत महबूब इलाही मूंखे नसीहत पिया कनि, मां सोचां पियो त यार साईं त आहे पीर, साईं के त मुरीद खाते में ॾियण वारा, मूंखे केरु ॾींदो? साईं चए थो अल्लाह ते भरोसो करे पियो, अल्लाह तव्हांखे ॾींदो, सो मूंखे केरु ॾींदो? साईं जा मुरीद खाते में हुए, उनखे नज़रानो ॾींदा तो पोइ ॾींदा, साईं जो त गुज़र थी वेंदो, मूंखे केरु ॾींदो? चई मां इहो सोचां पियो, तेसीं हिकिड़ो माण्हू आयो, साईं जी मजलिस हले पई, कचहरी हले पई, हिकिड़ो माण्हू आयो, ॾाढी उड़ियल हुजेसि, मुरीद बि न हुजे साईं जन जो, कपिड़नि जो थान बि हुजे ऐं सुखदासी चांवरनि जो कटो बि हुजे ऐं 500 रुपया बि हुजे, उहे साईं जन ॾेगियूं रखी। साईं जो नज़रानो क़बूल कयो। साईं जन उन माण्हू खे फरमायो त तूं केरु आहीं? किसी मां फलाणी ज़ात जो फलाणो नालो आहे। साईं जन फरमायो तूं मुंहिंजो मुरीद आहीं? कि नज़ीर मां तव्हांजो मुरीद न आहे। भला मूं तोखे चयो छा त मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे, मूंखे चांवरनि जी ज़रूरत आहे, मूंखे कपिड़े जी ज़रूरत आहे, मूं तोखे घुरियो, मूं तोखे नियापो मोकिलियो, चई नसीब तव्हां नियापो न को तव्हां घुर कई न सोन कयो, बसि मुंहिंजी दिलि में ख़्यालु आयो, मूं चयो वञी साईं जन मौलवी साहब चो त साईं जन मुंडे मुर्गी फरमाए त मौलवी साहब तूं वेठो तो सोची त केरु मुरीद मुंहिंजो कोन्हे, मूंखे केरु ॾींदो? हे ॾिस तुंहिंजे सम्झाइण जे लाइ रब हिनखे मोकिलियो, मुंहिंजो मुरीद बि न आहे, बेद बि न आहे, मां हिनखे सुञाणा बि नथो, ऐं अॼु मूंखे चांवर घर में हुया बि कोन, अॼु घर वारनि मूंखां कपिड़ो घुरियो हुयो, मुंहिंजी ज़रूरत हुई कपिड़ो ऐं चांवर, हे माण्हू किथों जो आयो, न मुरीद आहे, न ॼाण सुञाण वारो आहे, मौलवी साहब तोखे ॾेखारण जे लाइ इनखे सरबो आहे ईमान, इनखे सरबो आहे तक़वा। जॾहिं इहा शइ नसीब थी वञे न, उनजो नालो अल्लाह जे वलीअ जी जमात। ऐं यादि रखो, इहो विलायत जो दरवाज़ो रब बंदि न कयो आहे। इहे न आहे त कल्ह वली हुया, अॼु न आहे, अॻु में विलायत मिलंदी, हाणे नथी मिले, अॼु बि अल्लाह ताला विलायत वंडे, अॼु बि विलायत जी ख़ैरात मिले थी, पर को लोचे त न है न, को मोड़े त मिले न, को मेहनत करे त हासिल करे न। पुट अॼु बि अल्लाह जे रहमत जा रस्ता खुलिया पिया आहिनि, जो वहे सो लहे, जो मेहनत कंदो, जो ईमान ऐं तक़वा वारी वाट वठंदो, अॼु बि अल्लाह ताला उनखे विलायत जो दावा ॾिनो। खुदा जाने
रब जा जेके दोस्त बनबा आहिनि न उन्हनि जे लाइ दुनिया बि वाह आख़िरत बि वाह हिते बि रहायूं रुसु हुते बि गॾियूं होत खे ॿिन्ही जहाननि जी भलाई उन जे लाइ आहे जेको अलाह जो दोस्त रब जो वली बणिजे चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि अदा है इमरान खान जो दोस्त आहे अदा है वजीर आला मुराद अली शाह जो दोस्त आहे अदा है एसएचओ जो दोस्त आहे अदा है अल्लाह जो दोस्त हाय हाय केड़ा वक्त वारा है जेके अल्लाह वारा जेके अल्लाह वारा सोलो रस्तो ईमान ऐं तकवा जे हुसूल जो सोलो रस्तो कामिल मुर्शिद वठो कामिल मुर्शिद वठो ऐं अल्लाह जो ज़िक्र कयो अल्लाह जो ज़िक्र कयो त ज़िक्र जे करण सां तव्हां जे अंदर में ईमान ऐं तकवा दाख़िल बात इहा रस्तो इहो अथव विलायत जे हुसूल जी बात इहा आहे ईमान ऐं तकवा तॾहिं हासिल थींदी जॾहिं कामिल मुर्शिद वठंदो ऐं अल्लाह जो ज़िक्र कंदो
अॼु 4 ॾींहंनि जा महिमान आहियूं, अॼु सुभाणे हलण वारा आहियूं। पोइ बेटा अॼु वक़्तु आहे पंहिंजे रब खे राज़ी कयो, पंहिंजे रब जो दर वठो, सोने नबी जे दर जी ग़ुलामी कयो, ईमान ऐं तक़वा वारी वाट नसीब थी तव्हांजा ॿिन्ही जहाननि में रब बेड़ा पार कंदो। इंशाअल्लाह सोमाणी जी निमाज़ थींदी ऐं नंगर जो बंदोबस्तु आहे। निमाज़ पढ़ी पोइ नंगर खाइजो। मूंखे जमायत चयो आहे मौली साहिब जी इजाज़त हूंदी त निमाज़ मां पढ़ाईंदुसि। इशा जी नमाज़ थींदी, उन खां पोइ लंगर थींदो। अल्लाह करीम सां सभिनी जी हाज़िरी